अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु असां ॻाल्हि कंदासीं सिंध जे बहितरीन ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगीअ जे बारे में। दोस्तों, अॼु असां हिन वीडियो में सिंधी ड्रामा ज़हर ज़िंदगीअ जी अॻकथी करण वारा आहियूं। असां तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं त सिंधी ड्रामा ज़हर ज़िंदगीअ जे ईंदड़ क़िस्तनि में छा थियण वारो आहे। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां अञा ताईं असांजे वीडियो खे लाइक नाहे कयो त वीडियो खे लाइक करे छॾींदा ऐं चैनल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़। दोस्तों, तव्हांखे ख़बर हूंदो त ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन ऐं राणीअ जी शादी थियण वारी आहे। पर दोस्तों, ओठे वारा जेके आहिनि उहे ग़ुलाम खे चवनि था त तूं इहो रिश्तो रबन खे न ॾे, इहो रिश्तो असां तोखां वठंदासूं। तूं पंहिंजी भेण जो रिश्तो मुंहिंजे भाउ जे लाइ ॾे। दोस्तों, हाणे ग़ुलाम चए थो त आऊं पंहिंजी भेण राणीअ जो रिश्तो रबन खे कोन ॾींदसि ऐं राणीअ जो रिश्तो ओठे वारनि खे ॾींदसि। दोस्तों, रबन ऐं ओठे वारनि जो झेड़ो हितां शुरू थी वियो आहे। ऐं दोस्तों, तव्हां मूंखे कमेंट ते लाज़मी ॿुधाइजो त छा रबन ओठे वारनि खे इन ॻाल्हि जी माफ़ कंदो या उन्हनि सां झेड़ो कंदो। दोस्तों, अॼु जे लाइ बसि एतिरो। हाणे असां वीडियो खे ख़तमु था कयूं। उमेद त असांजो इहो नंढिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा ऐं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। महिरबानी दोस्तों, माशाअल्लाह।